मीरल जी बाबा साईं जी जी मीरल छोरी असल छिनी छॾियो आहे छिनी छॾियो हाय बाबा साईं सब्र कयो किथे 17 जो रईस MP अलड़ खान ऐं किथे उहा टके जी छोरी आहे गहणी मीरल तंहिंखे गंदरी चवण गुनाह जंहिंजी झोलीअ चंड झुलियो पर भोतार साईं लोक लखा पवंदी माण्हू छा चवंदा अरे लोक खे छॾ भूख तंहिंखे कहिड़ी ख़बर त बिरह जी बाहि छा थींदी आहे हाय हाय बिरह जी बाहि भारी आहे भारी मीरल हथे भोतार चओ पोइ त इहा ॻाल्हि आहे माना बंभोर खे बायूं लॻी वयूं आहिनि हा बाबा मीरल असांजे त बंभोर खे बाहियूं लॻियूं आहिनि कुझु कर मीरल कुझु कर न त हीअ आग असांखे लहसे मारींदी पर भोतार हिकिड़ो मसइलो थींदो वरी कहिड़ो भोतार पखी के ॿिए जे पिंजरे में फाथल आहे कंहिंजे रईस बहावल खान बहावल खान मीरल ॿुधी छॾ जीअं इलेक्शन में बहावल खान खे शिकस्त ॾिनीसूं तीअं हिते बि शिकस्त संदसि मुक़दर पंडी पर भोतार साईं हुनजे लाइ दाणू पाणी खपे केतिरो दाणो पाणी मोती दाणा हीरा जवाहर छा छा खपेसि हथे चइबो साईं इहा ॻाल्हि आहे त पोइ साईं भले त अच्छा कंवल खे बि ख़बर पए त मुड़ुसनि सां पई आहे हिते सभु इहे रस बहावल खान जहिड़ा माण्हू कोन्हनि पर साईं उहो पोइ महल बि अची मथां पहुती आहे उन जे लाइ छा थींदो महल बि मथां आयो आहे बहावल खान जो कुकुड़ विढ़ंदो ॿुधो अथऊं साईं त हुन मीरण खां कुकुड़ घुरायो आहे तव्हांजी तयारी कीअं आहे फुल तयारी आहे ॿुधाए त पोइ बहावल खान खे इन कुकड़नि जे महल में ख़बर पइजी वेंदी त अलण खान छा आहे भला भाग असांजा साईं उहे अंगण चुमा या नसीब चुमा वियो साईं वियो ये ख़बर मिठू जेकी पुछो साईं आसिया कवल घर ते आहे हा साईं रेस आराम सां वियो मां आसिया साहिबा खे ॿुधायां थो त रेस अची वियो आहे शाबाश रेस आयो अच्छा अरे बिस्मिल्लाह बाबल साईं बिस्मिल्लाह अरे हाकिम केड़ा हाल अथई रे रेस ताबेदार गुलाम लगा पे आयो रेस तवा के दो पे कयूं मौला अली खुश रखंदी भोतार हेड़े ये खबर आसिया घर ते आहे अपन साईं तैयार पे थे मिठू अची ॿुधाई न बाबल साईं मौला साईं ॿुधाई थी बाबल साईं काल खां मारियल आया हिकु सुटो बि कोन आयो त बाबल साईं मथो चकराए थो ॾाढो नाटकी अहिड़े हाकिम ॾाढो नाटकी मथो थो फिरे सो बि लाटू वांगुरु जवान जो अचे ख़बर आहे वठ हाणे गुनाहगार न कर बाबल साईं असां मवालनि जी पारत ॾई चवाण ईअं कर आसिया खे जल्दी मोकिल मूंखे ॿिए हंधि बि वञिणो आहे हिकु मिंट बाबा रईस आयो आहे छा मूंखे त ख़बर ई कान पई हा चाची बस हाज़िर थी वे अबा वे मूं बि बसि थोरी देरि अॻु तोखे यादि पई कयो तव्हां यादि कयो मां अची हाज़िर थियुसि हूअं ख़ैर में यादि कयो बसि अबा कहिड़ा ख़ैर हूंदा कल्ह बाहि लॻेसि इन डॉक्टर खे ॾेखारियमि चयाईं एक्सरे कराए हू छा चवंदा आहिनि अल्ट्रासाउंड कराए चयमि छोकिरीअ खे चयाईं अम्मा घर जो भाड़ो ॾियणो आहे फोन गैस बिजलीअ जो बिल भराइणो आहे बसि अबा इहो ॻाइण वॼाइण में बि मज़ो न आहे
कोने पैसो मुल्क में। बस चाची बस हाणे बस इन वाइस खे बंद कर या तकरीर समझी वस तोखे भी ज़रूरत आहे पैसनि जी अचे वठ बाला खुश रखंदई पंहिंजो था समझूं तॾहिं त हाल था ओरियूं। चाची हिकिड़ी ॻाल्हि ॿुध आसिया सुर ॾेई नथी ॻाल्हाए। छो मगज़ जाइ ते कोन अथसि छा? मां ॾिसांसि थी अहिड़ो थी टक मां वर कढां जो यादि रखंदी। बसि चाची तव्हां ई सम्झायोसि बाक़ी असां को ॻाल्हि चढ़ियल आहे। मां ॾिसांसि थी कीअं थी हथ में न अचे। मामा जे लाइ गरम गरम चांहि ठाहे। हाणे ख़र्ची त करायो न। ॾिसो न असां जहिड़नि जा ॿार बि त अव्हां जहिड़े सखियुनि ते आहिनि न। सभु सम्झां थो अड़े चांहि इन करे पीआरी जो त मां तोखे ख़र्ची करायां। वठो चांहि रखो। बसि जेके आहिनि बसि 50। चङाणो उथ भई आसिया खे मोकिल हल बछड़ो मुंहुं कई वेठो आहीं पारू थे वांगण जहिड़ा हल कंहिंखे मथो त फिरे लाटू वांगुरु कंहिंखे बिजली जा पैसा साउंड जा पैसा अल्ट्रासाउंड एक्सरे सभु नाटकी जमा थिया। अरे नाज़िया वे 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 ॾाढी देरि कई मसरूफ़ हुईं छा? हाँ इम्तिहान जी तैयारी में थे क्या? ॾाढो सुठो माशाअल्लाह। रईस तव्हां हमसां हिकु वाइदो कयो। हा मूंखे वाइदो पंहिंजो यादि आहे पर अॼु न। छो? उहो इन्हीअ करे जेकी पैसा मूं वटि हुया तोखां पहिरीं मां हुननि खे ॾेई छॾिया हाणे मूं वटि कुझु बि कोन बचियो अथई। ठीकु आहे ॿिए दफ़ो पर पंहिंजो वाइदो ज़रूरु यादि रखिजो। बिल्कुलु बाबा वाइदो यादि रखंदुसि। अरे भाॼी अची वई। माफ़ कजा रईस थोड़ी देर थी वई। अरे असां त अॻे ई कुठल आहियूं। सची रईस छो थो भोग करी असांजा अहिड़ा नसीब किथे। छो सोना साईं यकीन नथो अचे छा? हैफ़ हुजई रे हैफ़ हुजई। मां त भोग थी कयां तूं ॾुख करे वए। सोना साईं ये दुनाली बंदूक भरे ठका कराई आहे उफ बि न कया पर अहिड़ी ॻाल्हि न करी आहे। हाणे तव्हां पंहिंजो मूड ठीकु कयो त वधीक ॻाल्हाइजे। हा हुकुम कर छा घुर्जई? रईस मुंहिंजी गाॾी जो छा थियो? सोना साईं तोखे त ख़बर आहे इलेक्शन सफ़ा कर्जी करे छॾियो आहे। फसूल लहनि त गाॾियूं खोड़ गाॾियूं हुकुम आहे तुंहिंजो न। हाँ त रईस सही तरह चओ न त तूं मूंखे गाॾी वठी ॾियणु नथो चाहीं। सिया कवल दिलि भरे का ॻाल्हि न आहे मुंहिंजी सिसीअ सां बि तुंहिंजो आहे। त हाणे हीअं कर मुंहिंजी गाॾी तूं रखी छॾ। न मूंखे तुंहिंजी गाॾी न खपे। चङो भला 2-3 ॾींहं सब्र कर फसुल लहे त नई गाॾी वठी ॾींदोमांइ हाणे नाराज़गी छॾ। ठीकु आहे मां सब्र थी कयां जीअं ई फसल लहंदो मुंहिंजी नई गाॾी ईंदी। बिल्कुलु जहिड़ी गाॾी चवंदीअ जहिड़े मॉडल जी तोखे वठी ॾींदुसि कावड़ छॾ बसि।
भुतार साईं तो कमदार मीर ले पहलवान कुकुड़ खणी आया है। अरे पहलवान है कुकड़ के छाड़ी मीर के सिगो अंदर मोकलो। हाजिर भुतार। वञ अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम मालेकुम। अरे तू अहीं किथे हेॾा ॼणा छ? बाबा साईं हो पहलवान तव्हां चयो न हफ़्ते सुठो ॿाहिरां। अरे ये पहलवान है कुकड़ वञी धूड़ पाए तू असांजी कुझु कर असांजो को बिलो कई असांजे कम जो छा कई? तव्हांजो कमु त साईं थियो पियो आहे, रुॻो हुकुम कयो। हुकुम कया? अरे टोपी लाहे पेरनि ते रखाई ॿियो छा करें? भुतार साईं तव्हां त बम फोड़ खे बायूं ॾेई छॾियूं ॿियो। मीरल असांजो सुख फिटी वियो आहे, असांखे निंड कान थी अचे, तूं वधी तूं गुज़ार तूं ॻाल्हाईंदो। भुतार साईं इहो मूं तव्हांखे दाणू पाणीअ लाइ कुझु चयो। दाणो पाणी? केतिरो दाणो पाणी? बोरियूं भरे ॾियई? न साईं न, दाणू दाणू करे चुगाइणो आहे। ईअं पेट भरियल पखी आसानी सां हथ न ईंदो। भला सियाणा जेकी खपई सो वञी कर, पर सिगो कुझु मुंहिंजे लाइ बिलो कर। हाज़िर किबला, पर साईं अर्ज़ादे पहलवान जो इहो पहलवान ऐं तूं गॾिजी वञी महल मुक़ररु करियो, पर जेकॾहिं इहो महल हार आयो था त पोइ ॿिन्ही जो ख़ैर कोन्हे। जी भुतार हाज़िर साईं। जे पखी हाराए वञे न, जेका चोर जी सज़ा सा असांजी सज़ा।
थो थी वञे कुतनि जी बचत रहे। साईं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। बकवास बंदि कर। मूं तोखे चयो हो न त कुकड़ में दम न हुजे त मेल में न लाइजाए। हाँ कराए न मुंहिंजी बेइज़ती। मुतारा साईं असां त ॾाढी महिनत कई हुई, ॾाढा पिस्ता ऐं बादाम खारायासीं, पर पखी हो न धोखो ॾेई वियो साईं। अल्लण जो छा हो? हाँ उहो बि त कुकुड़ हो, पखी हो, उठ पखी त कोन हो। मुतारा साईं उनजी क़िस्मत ज़ोर हुई। डर मुझे खिंच गया। कहने बेच दो किस्मत ज़ोर हुई। टके जे कमदार जे करे मूंखे तो बेइज्जत थियणो पियो। कहिड़ा हाल आहे नाक में? बहुत सारे बादशाह जो ख़ैर। बिस्मिल्लाह बाबा। ॿी कहिड़ी ख़बरचार? बहुत सारा माण्हुनि जो ॿाहिरि लाइनूं लॻियूं पियूं असल। चओ यार माण्हुनि खे तारीख़ूं ॾेई छॾ। हल चऊं बहुत सारा ॼाण थो घटि घी तारीख़ है। हलो तव्हां बि हलो कमकार जी करे हली। मीरल अॼु त अंदरि ठारे छॾियई। हाय हाय बोतार मत न मञो आई न बाल खाना जे बंबो रखे बाए वाकई ॿिज निज आहीं, खानदानी आहीं। त पोइ बोतार साईं बाल खाना जे मन में मंथण मतल हूंदा ईअं मंथण बसि सफ़ा उहो विजड़ांगर पियो उथंदो ई वेंदो हूंदो। मीरल महबूब सां मुलाक़ात बि थी वञे त पोइ वाह वाह थी वेंदी। बोतार साईं नोरीअड़े जी महिमानी ॿ ॿीर परे कोन्ही। पर मीरल या वेल ईंदी कॾहिं? हाल त ॻाल्हि असांजे बर्दाश्त खां चढ़ी वई थी। तव्हां बर्दाश्त का ॻाल्हि न चाढ़ियो बोतार। हाणे हिकिड़ो कमु कयो साईं त हीअं था कयूं हिकिड़ो बहानो था कयूं दावत जो महिमान था घुरायूं ऐं उन में था हुनखे बि घुरायूं। पोइ हाणे पंहिंजी आई रसाई पंहिंजी पाण कजो साईं। ईअं कमु थींदो? वाह जी ठहंदी बोतार अहिड़ी ठहंदी वञी थिया ख़ैर साईं। सभई दाणा था पिंजरे जे उसे पासे उछलायूंसि रस्ते ते था उछलायूं ॾिसो त कीअं थी फासे। त पोइ देरि छाजी थो करी? वञी दावत ॾिन सिघो वठी अची न। हज़ुर ऐं आशिक ड्राइवर खे हींअर जो गाॾी मारिया त खणी थो अचेसि। वारो कर असांखे बाहियूं आहियूं पहिरियों तोखे ॻाल्हियूं लॻियूं। वाह सिया कवल वाह 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 वाह। केर तो चवे त सिंध मां फन ख़तम थींदा। जेसि ताणी तूं जूं फनकारा हूंदियूं फन सिंध में क़ाइमु रहंदो। असल दिलि ख़ुशि करे छॾी। हाय हाय मज़ो अची वियो। कहिड़ो भाई? वाह वाह साईं वाह 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 वाह। रईस क़दरदानी जी महिरबानी। जेसिताईं तव्हां जहिड़ा क़दरदान हूंदा असांजो फन ज़िंदा रहंदो। साईं मां ये कवर त बंबोर खे बायूं ॾेई छॾियूं। वाह 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 माई तव्हां जे ॿीहर बि बोतार साईं महफ़िलूं मचाईंदियूं कजो ईंदियूं कजो हिते। हा हाणे इहे महफ़िलूं ईंदियूं रहनि थींदियूं रहनि। बाबा ॾिसो न अल्लण खान नंढड़ी गुजीअ जो माण्हू। हाणे ॾिसो न जॾहिं असां ज़िले नाज़मी वारी सीट खटी हुई असां त उन्हनि खां सियासी इंतिकाम कोन वरितो जो हाणे अल्लण खान सियासी इंतिकाम थो वठे। असुल ईअं फूक जीअं फूंडिजी वियो आहे। भोतार साईं इहो त असां बि सम्झूं था त अल्लण खान असांखे वोट न ॾियण जी सज़ा पियो ॾे पर आख़िर असां बि केसि ताईं बर्दाश्त कंदासीं। नेठ त हिकु ॾींहुं राणे जी राति थींदी। हा बाबा मुड़ुस थी गुज़ारिजे। जेका राति क़बर में लिखियल हूंदी न सा खट ते कोन गुज़ारबी। सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि खे? भोतार साईं तूं पाण ॾिसंदे कीअं त गजगाड़ थियल। हा बाबा मुड़ुस थी गुज़ारिजे या मुड़ुस जे पाड़े में रहिजे वॾा सच चई यार। मुड़ुसनि जी का ॻाल्हि लिकंदी आहे छा? दुनिया ॻाईंदी वॼाईंदी आहे। भोतार साईं हाणे असीं मोकिलाईंदासीं। हा बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। लठ कुहाड़ी पैसो पाई
जेकॾहिं माण्हुनि जी बि ज़रूरत पवे त मां हर ॻाल्हि में ॿधल आहियां। मथां दिलि लाहिजो, दिलि न लाहिजो, हर मामले में मां तव्हां सां गॾु आहियां। अवतार साईं दुआऊं खपनि अव्हां चङो माशाल्लाह। अड़े ॻाल्हि छा आहे जो धाड़ धाड़ कंदो भॼंदो आयो ई? ॻाल्हि कर। बोतार साईं ॻाल्हि ॾाढी ख़राब थी वई आहे। कहिड़ी ॻाल्हि ख़राब थी आहे? फाट त सही। बोतार साईं राति आसिया कंवल अल्लड़ खान जे ओताक ते ॻाइण वई हुई। आसिया कंवल अल्लड़ खान वटि ॻाइण वई? सही थो चई? हा बोतार साईं, अतर खेसि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। सुन साईं, अल्लड़ खान पाण पंहिंजे सिर तव्हांजे दर ते हली आयो आहे। रईस तव्हां मूंखे हुकुम कयो आहे, मां पाण अची हाज़िर थियां। तव्हां पाण भाल भलाए मुंहिंजे ओताक ते आया हो, इहा घटि ॻाल्हि हुई। बसि रईस, फ़क़ीर ई लॾो आहे, कॾहिं कंहिं दर ते त वरी कॾहिं कंहिं दर ते अची था सेनाणो, त विहो त सही न रही साईं। सभु कुझु फुरिजी वियो आहे, ॼण सॼी राति जागी गुज़ारे थो, तख़्त ताज राज भाग सभु विसरी वियो। सच रईस, छो था भोग कयो? असांजा वरी अहिड़ा नसीब किथे। सुना साईं, छा तोखे मुंहिंजी मोहबत ते यकीन कोन थो अचे? अलाए छो रईस साईं, मुंहिंजो दिलि नथो मञे। किथे 17 जी MPA, एॾो चङो मुड़ुसु, किथे मामूली ॻाइण वारी। हाय हाय, सुना साईं, तूं कॾहिं पाण खे गौर सां नाहे ॾिठो, न त अहिड़ियूं ॻाल्हियूं न करी आहे। अल्लड़ खान जहिड़े तहिड़े खे गाहि न विझंदो। रईस साईं, क़दरदानी जी महिरबानी। मैडम गाॾी गैरेज ते छॾे आया आहियां। मिस्त्री चए थो कमु घणो आहे, 2-3 ॾींहंनि खां पोइ मिलंदी। राति शादी में बि हलणो आहे, ॿी गाॾी जो बंदोबस्तु करणो पवंदो। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा? तूं कमदार सां गॾिजियूं आहिनि, ओताक ते 3-4 गाॾियूं बीठियूं आहिनि, जेका खपई सा कया अचे। ठीकु आहे रईस, मां ॾिसां थो। रईस साईं, तव्हां छो था तकलीफ़ कयो? मां टैक्सी कराए हली वञा। उहे बि गाॾी मुंहिंजी थोरी हुई, किराए ते घुराई हुअमि। सुहिणा साईं, चइबो त मूंखे दारियूं थी सम्झे? न रईस, कुर्ब वठां, सुभाणे असां बि पूरा लहूं। सुहिणा साईं, तोखे केरु थो ख़फ़े में विझे? तूं रुॻो असां सां खिली ॻाल्हाईंदी कर। रईस, डिॼां थी मां। छो सुहिणा साईं? रईस, चवणी आहे त जंहिंखां रईस अल्लड़ खां नाराज़ थी वञे, हुन खां हिन तरह जा वण बि नाराज़ थी पवंदा आहिनि। ईअं न थिए त सुभाणे मूंखे कंडा कढणा पवनि। न सुहिणा साईं न, अल्लड़ खान दुनिया लाइ खणी छा बि हुजे, पर तुंहिंजे त पेरनि जी पणी आहे। सची रईस? सुहिणा साईं, तुंहिंजो कसम। पंहिंजी हिन ॻाल्हि खां फिरी न वञिजो। वाह वाह मिस आसिया कंवल, वाह 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 आसिया कंवल, वाह तुझी ये चालाकियों, वाह अल्लड़ खान, तूं हिते बि तोखे हिते अचण जी हिम्मत कीअं थी? निकिरी वञे था, निकिरी वञ। हावल खान, तव्हां छा पिया कयो? रईस अल्लड़ खान मुंहिंजे घर महिमान आहिनि। चुप कर। मेहमान जी सखी, ख़बर आहे जेकी तूं ओताक थी हलाई। बाल खान, तूं इहो सुठो न पियो करीं। ख़बर आहे
किथड़ पपकी वञी ॿिए खेॾे मां पाण राज भाग वारो आहियां। अड़े तुझे पुॼण जे लाइक़ हल 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 हल। हावल खान तो ही सुठो न कयो। तहां रईस अल्लड़ खान जी ना मुंहिंजी बेइज्जती कई आहे। प्लीज अॼु खां पोइ तहां जे लाइ हिन घर जा दरवाजा बंदि थी चुका आहिनि। तव्हां हिन घर में न ईंदा। मिठू हेॾे अच। मिठू जी हुकुम। भावल खान के ॿाहिरि जो रस्तो ॾेखार वञे। जी जल्दी कर। अचो सर। आसिया कंवल तो मुंहिंजी मोहब्बत ॾिठी आहे, नफ़रत न आहे ॾिठी। जॾहिं मुंहिंजी नफ़रत ॾिसंदी आहे न ॾकी वेंदी आहे। मुंहिंजो नालो बावल खान आहे। साड़े रख करे छॾींदो साईं। मिठू तो ॿुधो न मूं तोखे छा चयो? कोड़ो थी वियो आहीं। साईं महिरबानी करे अचो। हट मां में तो तुझी जी बाबा बाल खान जो को बिल्लो करणो पवंदो उॾाम पण लॻो आहे। बोतारा जे न पत्थर कचा हुजनि हा ते गिदड़ कॾो खां काई कपाए छॾींदा। बिलो कहिड़ो कजे हुकुम कयो त बंबोर खे पायूं ॾेई छॾियूं। सुनो साईं तव्हां अचो अचो वियो वियो वियो। मां तव्हां खां माफ़ी वठण आई आहियां। माफ़ी छाजी माफ़ी मिठा साईं? भई सभु मुंहिंजो घर हो, मुंहिंजो तॾो भावल खान खे ईअं न करणु घुरिजे आहे। सुणा साईं सभु को पंहिंजी हटीअ ते होको ॾींदो आहे, इन में तव्हांजो घणो ॾोह? बेशक रईस ॾोह मुंहिंजो न आहे, पर घर त मुंहिंजो हो न। पर आईंदा ईअं न थींदो। मूं भावल खान जे लाइ पंहिंजे घर जा दरवाज़ा हमेशह जे लाइ बंदि करे छॾिया आहिनि। सुणा साईं तव्हांखे सभ खां पहिरीं बावल खान लाइ दिलि जा दरवाज़ा बंदि करणु घुरिजनि हा। जेकॾहिं मूं भावल खान जे लाइ पंहिंजे दिलि जा दरवाज़ा खोलिया हुजनि हा त बंदि कयां। इहे त मूं कॾहिं खोलिया ई कोन हुआ। सच? सची रईस। मिठा साईं सरकार अॻियां बंदे जी हाज़िरी क़बूल पवंदी या न? बंदे जे लाइ इहो हुकुम आहे त अञा सब्र करे, छो त हिन खे अञा केतिरनि ई इम्तिहाननि मां गुज़रणो आहे। बंबोर खे पायूं छॾियईं। रईस हिकु अर्ज़ु करणो हो। मिठा साईं हुकुम। मूंखे 2-4 माण्हू खपंदा। माण्हू? पर छा लाइ? रईस मूंखे लॻे थो त भावल खान कुझु न कुझु ज़रूरु कंदो। शादियुनि मुरादुनि में अचणु वञणु पवंदो आहे, हिन लाइ बॉडीगार्डनि जी ज़रूरत आहे। माण्हू खोड़ माण्हू वारी काॾे विया? मिरल जी बाबा साईं। शान साईं बश्क खे चओ त अॼु खां संदन ड्यूटी आसिया सां आहे। बाबा साईं हाज़िर हाज़िर अॼु जो अॼु ड्यूटी था लॻाए रहियूं न। ॿियो हुकुम सुण। तव्हांजी ॾाढी महिरबानी।
बाबा कामिल केसर ॻाल्हि इहा आहे त तव्हां में हिकिड़ो कमु फाथो। बोतार साईं हुकुम करियो, तव्हां ई त असांजे कमु ईंदा आहियो। तव्हांजो बि कमु न कंदासीं त ॿियो कंहिंजे कमु ईंदासीं? यार मूंखे बसि चवंदे शर्म थो थिए, ॻाल्हि कुझु अहिड़े क़िस्म जी आहे। हिकिड़ी माई अगवा कराइणी आहे। बोतार साईं माफ़ कजो, असांजो बि हिकिड़ो उसूल आहे कि जे नंगनि में हथु विझणु मुड़ुस माण्हू जो कमु न आहे। न कामिल, न तव्हां ग़लति था सम्झो। हीअ उहा माई आहे जंहिंजो नालो आहे आसिया कंवल, ॻाइणी आहे। इनखे सिर्फ़ु अगवा करे कोट वारे बंगले ते पुॼाइणो आहे, बसि। बोतार साईं जेकॾहिं ॻाइणी आहे त पोइ कमु थी वेंदो, तव्हां उल्को न करियो। केसर बाबा, हीउ कमु अहिड़ी तरह सां करिणो आहे जो कंहिंखे भूख कई न पवे त इहो कमु मूं करायो आहे। बोतार साईं, असां बि माण्हुनि जा धनार आहियूं, तव्हां छुटल आहियो, कंहिंखे खुड़क ई कान पवंदी। बसि मां बि इहो ई थो चाहियां त कंहिंखे खुड़क न पए। मिठ माठ में आसिया कंवल ईअं अगवा थी हवेलीअ ते पुॼे, बाक़ी कमु पहुचो।